मीरपुर माथेलो वेझो सैयदपुर अॾे ते जवाबदारनि जी फायरिंग में निसार बोहड़ ज़ख़्मी थी पियो। ख़बर मूजिब मीरपुर माथेलो वेझो सैयदपुर अॾे ते अलाबख्श कोश, इमदाद कोश ऐं ॿियनि गोलियूं हणी नौजवान निसार अहमद बोहड़ खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे इलाज लाइ रहीम यार अस्पताल नियो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में फ़ौत थी वियो, जंहिंजो लाश वारसनि पारां खणाए एसएसपी ऑफिस मीरपुर माथेलो में मेन गेट अॻियां धरणो हणी मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार बोहड़ जे वालिद चयो त निसार घर जे ॿाहिरां घिटी में मौजूद हुयो त जवाबदारनि फायरिंग करे मुंहिंजे नौजवान पुट खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे इलाज लाइ असां रहीम यार ख़ान अस्पताल खणाए वञी रहिया हुआसीं त असांजो नौजवान रस्ते में तड़पी तड़पी फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान खे बेलू मीरपुर थाणे ते खणी वियासीं, पर बेलू मीरपुर SHO असांजी का बि वाहड़ न कई। असां अपील कयूं था SSP घोटकी, DIG सखर, IG सिंध कराची खे असांजे नौजवान जा कातिल गिरफ़्तार कया वञनि।